जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़र सां नवदरो खां अवांखे हम रिपोर्ट ॾींदासीं त नवदरो में ISS जे बेरोज़गार थी वियल मुलाज़िमनि जो पंहिंजे बहालीअ लाइ एहतजाज जारी आहे। शहीद राणी बेनज़ीर प्रेस क्लब नवदरो पहुची राशिद सुमरो, शौकत भुट्टो, इमदाद अब्बासी, जमशेद खटपर, रियाज़ बचोन ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते दाऊं कंदे मथनि अॻुवाणनि जो चवणो हो त नवदरो हाउस आडो PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तोड़े सिहत जी सूबाई वज़ीर अज़रा फज़ल पेचूअ जी मौजूदगीअ में मुसलसल एहतजाज कया, पर कंहिं बि असांजी दाद रसी न कई। ॿ ॾींहं अॻु सिहत जी सूबाई वज़ीर अज़रा फज़ल पेचू असांजे पुरअमन एहतजाज ते नवदरो पुलिस मार्फत लठबाज़ी करे गिरफ़्तार कराए वियो ऐं बाद में असांखे आज़ादु कराए ॻाल्हाइण लाइ घुराइण जो चयो, पर अफ़सोस जो सिहत जी सूबाई वज़ीर पंहिंजे वाइदे मूजिबि असांखे ॻाल्हाइण लाइ न घुरायो ऐं असां सां धोखो करे असां सां मिलण खां अॻु ई वापसि रवानी थी वई। हुननि चयो त ISS ॾांहुं असांजूं पघारूं रहिजी वियूं आहिनि, जेके बि न आहिनि ॾिनी वियूं आहिनि। नई कोविड ड्यूटियुनि जो अनाउंस ॾिनो वियो आहे। नौकरियूं ख़तमु थियण करे असां माशी बदाली जो शिकार थी विया आहियूं। ख़ुदा असां ते रहम कादो वञे ऐं नौकरियुनि ते वापसि बहाल कयो वञे। हुननि चयो त असां नथा चाहियूं त ISS खे टीको वापसि ॾिनो वञे, पर असांखे बेरोज़गार थियण खां बचाए वञे। हुननि मुतालबो कयो त इस्पतालनि में डेली वेजेस ते थींदड़ भर्तियुनि बजाए असां तजुर्बेकार मुलाज़िमनि खे इस्पताल में भर्ती करे रोज़गार सां लॻाए पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे।